हज़रत वहब इब्न मुबारक रज़ियल्लाहु अन्हु का रिवायत है, अल्लाह तबारक व तआला हिक ॾींहुं अल्लाह तबारक व तआला शैतान खे हुकुम ॾिनो त ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम बारगाह में शैतान खे हुकुम थियो। कहिड़ो? अल्लाह तबारक व तआला शैतान खे चयो त हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी तव्हां असांजे आका मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारगाह में यानी ख़िदमत में वञ ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुवालनि जा जवाब ॾे। उन खां पोइ शैतान हिक पोहे जे शिकिल में, शैतान यानी आहे त जिन, शैतान जिन क़ौम मां आहे, जिन्ननि मां आहे त शैतान इंसान रूप में पोड़े जे शिकिल में, पोड़े इंसान जे शिकिल में आयो। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारगाह में हाज़िर थियो। ओॾी महिल उन वक़्त में शैतान खे हथ में लठी बि हुई। पाण सुहिणे आका मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कई, तूं केरु आहीं? नबी पाक पुछियो शैतान खां। हालांकि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर हुई, ख़बर आहे, छो जो नबी पाक खे हर शइ जी ख़बर आहे। एतिरे क़दर जो मदीने वारे साईं फरमायो त आऊं जहिड़ो अखि अॻियां ॾिसां थो अहिड़ो पोयां ॾिसंदो आहियां। यानी नबी करीम खे उहा नज़र हुई। अॼु जे माअज़ अल्लाह तबारक व तआला आम जेका नाले जा मुस्लमान पंहिंजे पाण खे मुस्लमान सॾाइनि था, हालांकि उहे इस्लाम सां उन्हनि जो को वास्तो कोन्हे। जेके चवंदा त माअज़ नबी पाक खे भित जे पोयां ख़बर न आहे, नबी पाक खे इल्म ग़ैब न आहे। हालांकि सुहिणे आका मदीने वारे साईं खे कन्फर्म 100% इल्म ग़ैब हुयो। ख़बर ही शैतान आयो आहे, हिन कम लाइ आयो आहे। पर ॻाल्हि ज़ाहिर करणी हुई कीअं जो असहाब किराम बिलफरल वेठा आहिनि, उन्हनि खे कहिड़ी ख़बर त शैतान आयो आहे, उन्हनि कहिड़ी ख़बर पोड़ो शैतान आहे, इंसानी रूप में आहे, शैतान आया। इन लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पुछा कई, तूं केरु आहीं? उन चयो, आउं शैतान आहियां। पाण प्यारे आका मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन खां पुछा कई त तूं कीअं आयो आहीं? यानी शैतान आई त पोइ छो आयो आहीं? शैतान चवण लॻो, मूंखे अल्लाह ताला हुकुम फरमायो आहे अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थी ऐं अव्हां जे सुवालनि जा जवाब ॾियां। यानी शैतान चयो त मूंखे रब जो हुकुम आयो, हुकुम थियो आहे त नबी पाक जे ख़िदमत में वञ ऐं उते नबी पाक जे सुवालनि जा जवाब ॾे। जेको पाण चंद ॻाल्हियूं ॿुधूं था, थोरो तवजे सां ॿुधूं। ए काश अल्लाह पाण खे थोरो जेको पाण ॿुधूं उनखे हमेशह यादि रखी पाण बि अमल करियूं ऐं पंहिंजे बचनि खे बि इन ॻाल्हि ते अमल करण जी पाण कोशिशि करियूं। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां पुछा कई, ऐ लानती शैतान, मुंहिंजे उम्मत में तुंहिंजा केतिरा दुश्मन आहिनि? मुंहिंजे उम्मत में तुंहिंजा केतिरा दुश्मन आहिनि? हाणे पाण होर सां ॿुधूं त दुश्मन कहिड़ा आहिनि। यानी ही चंद वञे, हालांकि घणा न, पर चंद पाण ॿुधूं था। शैतान चवण लॻो त या रसूल अव्हां जी ख़िदमत में, अव्हां जी उम्मत में मुंहिंजा 15 दुश्मन आहिनि। घणा? थोरो पाण ॻाल्हाए हलंदासीं, इंशाअल्लाह पाण थोरो जाॻिर में रहंदासीं ऐं कुझु यादगिरो बि मिलंदो। त शैतान चए तव्हांजी उम्मत में मुंहिंजा 15 दुश्मन आहिनि। उहे ही आहिनि, नंबर 1 पहिरों नंबर जेको मुंहिंजो दुश्मन आहे सभिनि खां वॾो सो तव्हां। यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खां वॾो दुश्मन शैतान जो केरु थो चवे? शैतान। इन खां बाद में शैतान थो चवे त इंसाफ़ पसंदि करण वारो हाकिम, यानी इंसाफ़ करण वारो हाकिम उहो मुंहिंजो ॿियो नंबर दुश्मन आहे। नंबर 2 मालदार जो इंकिसारी करण वारो, मालदार जो इंकिसारी करण वारो, यानी मालदार आहे, पैसो घणो आहे, गंज आहे, लखापति आहे, पर अगरि अॼुकल्ह अल्लाह असांजे हाल जे रहम करण फरमाए पैसो जीअं घणो थींदो आहे तीअं बंदे जो कंधु पोइते हटंदो आहे। जीअं पैसो घणो तीअं कंधु पोइते हटंदो त पाण छा ॿुधूं पिया त कंधु झुकाइण वारो, आजिज़ी इंकिसारी करण वारो मालदार हो मुंहिंजो दुश्मन आहे। कंहिंजो? शैतान जो।
नंबर 4 सच्चाई से व्यापार करने वालों, सच्चाई से व्यापार करने वालों, यानी कूड़ व्यापार में जरे बराबर कूड़ न हो जाए। अजकल आम कूड़ थी वही बिल्कुल मुंह के मुंह में एक मुंह में वरती आ मुंह वापारी हवाले से मुंह में वरती 40,000 जी। हाँ तो बो व्यापारी करिजे चवन मुंह बस यार तो कड़ो हिसाब आ मुंह बस 42,000 वरती आ तू जो चांजा दी तुम बतनी हवाले आ वो चव ठीक है यार तो 42 वरती पर ठीक है यार 1000 रुपया तू मुखा वठ तू गहरो दोस्त आई 1000 रुपया तो चांज ॾियां थो हाँ 2000 जो पहरियां वरता से हराम। यानी इं जो कूड़ तमाम घणो थी वियो कारोबार में। वरी दुकान ते हज़ार का भी शइ पाण कूलर था वठूं दुकानदार चयो तो 800 रुपये जो कूलर आहे पाण हुनखे चया 500 रुपया पाण हुनखे चया 500 रुपया हाँ अॻिते हली पाण हुनखे 650 रुपया ॾियूं पिया। हुन जो कूलर वरतल आहे 550 जो। अॻियां छा अक्सर करे दुकानदार छा चवंदा यार मुंहिंजी ख़रीदी कान्हे क्या मुझी खरीदी काने यानी खरीदी 550 जी पान के क्या बुधाई तो मुझी 550 खरीदी काने यानी यो कूड़ थियो इन कूड़ से उन जो कारोबार जो थोड़ो 5 रुपया कमाए पे से उन जे लाए हराम थी वया। नंबर 5 अल्लाह ताला का खौफ में रहने वालो आलिम सगोरो। नंबर 6 मेहरबान दिल रखने वालो मोमिन। मेहरबान दिल यानी हर एक से प्यार से मिलने वालो मोमिन वो भी शैतान जो दुश्मन यानी पान जो गालियां बुझूं पिया ये 15 गालियां शैतान जो दुश्मन तो पान पक्की नियत करियो इंशाअल्लाह अज़्ज़वजल अज का पो असां बाकायदा शैतान जा पक्का दुश्मन थी रहंदासीं। ये अगली पान पक्की नियत करी बुझूं भी गौर भी कयूं यार बाक़ी इहा ॻाल्हि आहे अगर असां मोहबत सां हिक ॿिए सां मिलंदासीं तो दीन जो फ़ायदो पिया दुनिया जो फ़ायदो पिया मिठी माटी मोहबत वधीक पैदा थींदी ऐं शैतानी दुश्मनी भी मिली पवंदी। अल्लाह राज़ी थी पवंदो अल्लाह जो हबीब राज़ी थी पवंदो इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा। नंबर 7 आहे वाज़ नसीहत करण वारो मोमिन वो भी शैतान जो दुश्मन आहे। नंबर 8 हराम शयुनि खां पासो करण वारो मोमिन। अजकल पाण गौर करियूं हराम एतिरो थी वियो आहे खाइण पीअण में एतिरो कद जो खीर में अक्सर करे खीर में पानी मिलाए वेंदो आहे अक्सर करे। हालांकि सोनी उमर फारूक नबी पाक जो प्यारो यार सौरभ हुयो दिलबर यार बिया ऐं माना गहरो दोस्त आहे दीन के सहारो ॾियण वारो वॾे खां वॾो दीन के सहारो ॾियण वारो सोनी उमर फारूक आहे। हज़रत उमर साईं खिलाफत के दौरान बादशाह अली पे खिलाफत हुई गली में पासे का मटिया उन गॾु गुलाम भी हुयो छो रात जो सादा कपड़ा पाए ऐं मदीने में घुमंदा हुआ तो ॾिसां का कमज़ोरी को बीमार थी आया कंहिंखे तकलीफ़ आहे उनकी मदद करियां। बहरहाल पाण के दरवाजे भर में मटिया मां पई धीउ खे चवे अमा 3 पाव या 2.25 पाव खीर थोड़ो पानी मिलाए दे किलो पूरो करे छॾ पानी मिलाए से माप पूरी करे छॾे तो उन न्याणी चयो हालांकि वॾी न्याणी बालिगा हुई वॾी हुई न्याणी पई माउ खे चए त मां हज़रत उमर खे ख़बर पई तो पाण खे माना पंहिंजे लाइ मसइलो कंदो जो हज़रत उमर इंसाफ़ करण वारा हाकिम हुयो तो उन औरत माउ चयो अमा हीअं मां थी चवे अमा हज़रत उमर हिते हींअर रात में पाण कीअं ॾिसंदो। हालांकि हज़रत उमर दरवाजे ते बीठल हुयो ऐं आवाज़ ॿुधे पियो जुमिला साफ़ ॿुधे पियो। उन औरत पोड़ी चयो अमा हींअर हज़रत उमर किथां थो ॾिसे तू पाणी मिलाए छॾे त मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम ॿार उन न्याणी चयो त मां अगरि हज़रत उमर नथो ॾिसे पर अल्लाह जो हबीब ॾिसी रहियो आहे। उन खां पोइ छा थियो माना पाणी कोन मिलायो। हज़रत उमर सरकार घर वया यानी गुलाम के चई जो दरवाज़ो यानी मदीनो वॾो हुयो शहर हुयो तो उनके चई तो जेको सो दरवाज़ो नोट करे छॾे। सुबुह थियो ओके गुलाम जे ज़रिए के तरकीब ठाही पा ॾिसी जो इन घर में न्याणी केॾी आहे ओके वाह बालिग हुई पोइ हज़रत उमर सरकार वा न्याणी घुरी ऐं पंहिंजे पुट खे ॾियारी नियत हिकिड़ी। हालांकि पाण ग़रीब हुई वह औरत ग़रीब हुई पर वह औरत ग़रीब वरती पुट जे लाइ छा इन लाइ वरती त मुंहिंजे पुट बि परहेज़गार आहे पर जी मुंहिंजी न अहिड़ी परहेज़गार मुंहिंजे घर में आई त इंशाअल्लाह असांजा वारा न्यारा थी वेंदा।
काश अल्लाह पाण खे बेड़ी सोच अता फरमाए। नंबर 9 हर वक्त वुज़ू में रहण वारो मोमिन वडी करम नवाज़ी आहे उन बंदे लाइ जेको हर वक्त वुज़ू में रहे थो। वुज़ू में एतिरी कोशिश करियो जो रवात मिलंदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो प्यारो नबी जेको पाण ॿुधो आहे त जबल ते तूर थींदो जबल चढ़ी करे अल्लाह सां कचहरी कंदो। उन सोने हज़रत मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक व तआला फरमायो ऐ मूसा अगर तोखे वुज़ू न हुजे तोखे तकलीफ़ अचे त उहा तकलीफ़ पंहिंजे तरफ़ां करे भांजा। यानी ये मतलब आहे त तोखे वुज़ू हूंदो त तकलीफ़ कोन ईंदी। वॾी ॻाल्हि आहे ॿी वॾी तमामु सवलो कमु इहो त रिवायत में मिलंदो आहे जेको वुज़ू करे सुम्हंदो ऐं अगरि हाणे मरी वियो त शहीद थी वेंदो। यानी हिन जो रुतबो शहीदनि में नालो लिखियो वेंदो, शहीदनि सां गॾु उथारियो वेंदो। शहीदनि जा क़िस्म घणा आहिनि, इन दादा 4 5 10 15 घणा आहिनि। शहीदनि जा क़िस्म घणा, सभिनी खां मथां हू दर्जो इमामनि पाकनि वारो ऐं सहाबा किराम जेके काफ़रनि सां विढ़िया सभिनी खां मथियों दर्जो उहो आहे। इन खां बाद में आहिस्ते आहिस्ते हेठि ॿिया दर्जा जेके पाण ख़ुदा न ख़ासा कंहिं औरत ॿार ॼणे पई, ॿार ॼणींदे मरी वई, इन सूरनि में उहा बि शहीद आहे। को नंढो वॾो भित जे हेठां किरी दॿिजी वियो शहीद आहे, को पाणी में बुॾी मरियो सो शहीद आहे। मतिलबु क़िस्म घणा आहिनि त इहो मुफ़्त में सवाब मुफ़्त में बरकत हासिल आहे त जेको मुसलमान वुज़ू सां हर वक़्तु रहंदो वॾनि मुसीबतनि खां शैतानी हमलनि खां बचंदो। इन खां अलावा अगरि वुज़ू करे सुम्हण आदी हूंदो ऐं वुज़ू करे सुतो ऐं बंदो मरियो त हुनखे रुतबो शहादत जो मिलंदो। ऐं पाण खे यादि ख़बर हूंदी जेको शहीद जंहिंखे रुतबो मिलो उन हिसाब किताब न आहे, उन लाइ अॻियां नेमत जन्नत आहे, वॾो को हिसाब न आहे। पर अफ़सोस आहे जो शैतान पाण खे इन ॾांहुं छॾींदो कोन। चओ वुज़ू करे सुम्हण इबादत आहे, वुज़ू करे वेहण इबादत। पाण ॿाहिरां जी माण्हू आहियूं, बनी ॿारो पाण कमु कयो, बनीअ तां पाण आयासीं या घर में पाण गारो ठाहियो, किथां वियासीं, हींअर गर्मी मौसम हले पई, पाण हथ में धोनासीं न। इहो तव्हांखे हिकिड़ो नुस्ख़ो ॿुधायां थो त पाण किथां वियासीं, पाण गर्मी में स्कूटर ते आयासीं, बनी ते आयासीं, पाण हथ में धोईंदा आहियूं। हथ में पाण छा कंदासीं, हथ ॿाहूं धोईंदासीं, मुंहुं बि धोईंदासीं, पेर बि धोईंदासीं। यानी वुज़ू में बाक़ी रहियो छा, हिकिड़ी शइ रहिजी वई नियत आहे। सिर्फ़ु पाण नियत कई, नियत करण खां पोइ वुज़ू नियत जेका आहे 4 फ़र्ज़ वॾा, 4 वुज़ू फ़र्ज़ वॾा। हिकिड़ो मुंहुं धोइण पंहिंजे मुख में अची वियो, ॿियो ॿाहूं धोइण अची वियो, बाक़ी मथे मुख थी वॾी में थिए या न थिए सो मथे मुख थी वञे ऐं पेर धोती विया, पंहिंजी इहा इबादत शुरू थी वई। निमाज़ रोज़ो पंहिंजी जॻह ते आहे, निमाज़ रोज़ो पंहिंजी जॻह ते आहे। इन जे यार आउं निमाज़ कोन पढ़ां, वुज़ू छो करियां न। जेको वुज़ू इंशाअल्लाह हर वक़्तु वुज़ू में रहंदो, उम्मीद आहे हुनखे निमाज़ पढ़ण लाइ ख़ुदि ब ख़ुदि दिलि चवंदी। असुल शैतान हमले खां बचंदो, जेको शैतान जे हमले खां बचंदो उन जे लाइ निमाज़ रोज़ो आसान लॻंदो। नंबर 11 माण्हुनि खे फ़ाइदो ॾियण वारो मोमिन, यानी माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाइण जी पाण पूरी कोशिशि करे। फ़ाइदो तमामु घणा वसीला फ़ाइदे पहुचाइण जा। पाण रस्ते ते हलूं पिया, सिरोटो आहे, ठिकर आहे, भितर आहे, ढिंगर आहे, पियल आहे, सिर्फ़ु पाण सचीनीअ सां यार को परे कयो, इहो बि मुस्लमान खे फ़ाइदो पहुचाइण, इहा बि नेकी आहे। पर को अगरि बदनसीब पथर खे तुॾो हणी ऐं विच रस्ते ते रखी वियो, उहो गुनाह ऐं ठिकर परे करण, इहो बि मुस्लमान खे फ़ाइदो पहुचाइण आहे। इन खां अलावा रसो अगसु ॾियणु कई मुम यानी थधिकार पहुचाइण जे लाइ हीअं मस्जिद जी अढ़ाई दरबार आहे। अगरि को यार यार 2 पखा वधीक लॻनि, कोई हिते त पूरा आहिनि पर पखा मिसाल घटि आहिनि, या पाणी घटि आहे, या जुमे ॾींहुं आहे, जीअं जुमे ॾींहुं भलारो ॾियारो आहे, या जुमे में माण्हू अचनि था, छा करियां जो सवाबु कमाए कहिड़ो हिकिड़ो डम रखां ऐं थधो पाणी वठां। मुस्लमान ईंदा थधो पाणी पीअंदा त मुस्लमान खे फ़ाइदो पहुचाइण छा आहे, सवाब जो कमु आहे ऐं शैतान जी उन सां दुश्मनी मिलंदी आहे। ए काश अल्लाह पाण खे हक़ीक़त में ये बरकतूं हासिल कई तौफ़ीक़ अता फरमाए।
सल्लु अला हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अत्यात इंसाननि सां हुस्न सुलूक सां मुहब्बत सां मिलण वारो मोमिन। हुस्न सुलूक छा आहे? मुहब्बत सां मिलण। एतिरे क़दुरु जो ॾिसो बंदो ग़रीब आहे, जीअं रिवायत मिलंदो आहे त मदनी आका मुस्तफा करीम बारगाह में असहाब ने अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां वटि त को सेटअप ई कोन्हे, असां वटि एतिरो को पैसो ई कोन्हे जो असां ख़ैरात करियूं ऐं सवाब हासिल करियूं ऐं सदको करियूं। त मदनी करीम फरमायो त छा तव्हां मुस्लमान सां मुस्कुराए नथा मिली सघो? मुस्कुराए मिलण बि ख़ैरात आहे, यानी ख़ैरात जेका क़बूल पवे, क़बूल पयल। अॻिते पाण ॿुधंदा ऐं 15 नंबर आधी रात जो बि निमाज़ पढ़ण वारो, हालांकि ॿिया इंसान सभु सुतल हूंदा आहिनि, जेको आधी रात जो बीह करे तहज्जुद नमाज़ पढ़े थो उहो बि शैतान जो दुश्मन आहे। इन खां बाद में इन कचरे खां पोइ कचरे दौरान सोने आका मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अच्छा ठीकु आहे, हाणे एतिरो मूंखे ॿुधाए त मुंहिंजे उम्मत में तुंहिंजा भाउ कहिड़ा हुआ दुश्मन? हाणे पाण था ॿुधूं भाउर, थोरो पाण गौर करियो। अगरि इहा बीमारी असां में आहे, कहिड़ी? शैतान जे भाउ वारी, शैतान जी यारी, शैतान जा दोस्त। अगरि असां में इहा बीमारी आहे, कमज़ोरी आहे, त पाण पकी नियत कंदासीं त इंशाअल्लाह इहा कमज़ोरी असां मां दूर कंदासीं। नंबर 1 पहिरियों, ज़ालिम हुक्मरान, ज़ुल्म करण वारो बादशाह शैतान जो भाउ। पाण गौर कयूं जेके कंडीशन आहे या न आहे, पाण सभिनी ॻाल्हि ते गौर करियूं। पाण बादशाह कोन आहियूं, पाण हिन में कोन आहियूं, पर एतिरो ज़रूरु पाण यादि रखो त मुर्स जेको आहे ज़ाल जो बादशाह हुआ, हू मुल्क जा बादशाह आम ग़रीब आहे, पर उहो बि घर जो वॾो, हर घर जो वॾो घर जो बादशाह हुआ। पाण गौर कयूं आया कमज़ोरी असां आनी या न आहिनि। ये रिवायत मिलंदो आहे, हदीस पाक में मफ़हूम आहे, अल्लाह उन ते रहम करे जेको औलाद खे अदब सिखण जे हवाले सां लकुण पंहिंजे घर में टंगे रखे थो, यानी एॾी वॾी उन लाइ करम ई दुआ आहे, अल्लाह सां रहम ई दुआ आहे, अल्लाह उन ते रहम करे जेको लकुण पंहिंजे घर में टंगे थो रखे। छा लाइ? अदब, ॿारनि खे अदब सिखाइण लाइ, या लकुण टंगे रखे। इन मतिलबु न त बसि ॿारनि खे पियो मार लट या ज़ीपट हुजनि, ईअं न ॿाहिरां आयो त ॿार, अॼुकल्ह कंडीशन इहा आहे, ॾिसूं पिया ॿुधूं पिया त को पीउ घर में ईंदो, अगरि ॿारनि वीचारनि में रांदि कई, का मज़ाक मश्करी पई हली, जीअं बाबो साहिब घर में आयो फौरन ॿार कुंडनि में लिकी विया या घर छॾे ॿाहिरि भॼी वेंदा, छा बाबो मारींदो? त इहो ज़ालिम बादशाह हुआ, रहम दिल बादशाह न आहे। ॿाहिरां पीउ अचे, ॿार डोरी भाकुर जे पाइनि, अगरि कपिड़ा ख़राब थिया धोपी वेंदा, कपिड़ा मेरा थिया धोपी वेंदा। हा, तरबियत अहिड़ी हूंदी इंशाअल्लाह ॿार कॾहिं मेरा हूंदा ई कान, पर अगरि कपिड़ा मेरा थिया कपिड़ा धोपी वेंदा। पर ॿाहिरां बाबो आयो, ॿार डोरी अचे भाकुर पायो, ॿार बि राज़ी थींदो, दुआऊं मिलंदियूं। पर अक्सर इहा बीमारी आहे, ज़ाल चारे हूंदी आहे, माना ॾकण में क़ाबू हूंदी, कई घरनि में बीमारी आहे। अलाह न करे अगरि पंहिंजे घर में आहे ऐं पाण में आहे त इहा पाण बीमारी, पाण मां बीमारी कढण जी पाण कोशिशि कंदासीं। नंबर 2, तकबुर करण वारो मालदार, तकबुर करण वारो मालदार। हीअं पाण सवेल ॿुधो पिए त जीअं पैसो घणो हूंदो आहे तीअं कंदो पोचे हटंदो आहे, हालांकि जे वण में जेतिरो मेवो हूंदो आहे उन जा पल, उन जा जेके ॾार आहिनि, ॾारियूं हेठि झुकंदियूं, जेतिरो मेवो घणो ओतिरो वण हेठि झुकंदो आहे। त जीअं बंदे में जेतिरी दौलत अचे, जेतिरी दीनी दौलत अचे, ओतिरो झुकंदो वञे। हा, उसूल आहे, इहो असुल आहे, इहो असुल न आहे त मेवो घणो अचे त मथे ते अकड़ जो विझंदा। उर्दू में अक्सर करे किताबनि में जुमिला मिलंदा आहिनि त मतिलबु सीट ॾियनि या शौक़ी इख्तियार करणु शइ जो जनावे जो कमु आहे।
जनाज़ो मरंदो आहे उन खां पोइ बिल्कुलु सुकी वेंदो आहे। जेको वरण वर्किंग करण जीअं जान वारो कमु आहे त बंदे में जान आहे, जंहिंमें जान हूंदी उहो झुकियल हूंदो आहे। जंहिं वण में मेवो घणो आहे उहो झुकियल आहे, जंहिंमें मेवो न आहे उहो सुकल आहे, मथे आहे। त पाण पंहिंजे पाण में मेवो इस्लाम वारो मुहबत वारो पैदा करियो। हर हिक सां मुहबत सां मिलंदासीं इंशाअल्लाह हिन दुनिया में, ऐं हुन दुनिया में इंशाअल्लाह बेड़ा पार हूंदा। नंबर ॿियो आहे ख़यानत करण वारो ताजिर। ख़यानत यानी ठगी करण वारो, धोखेबाज़ी, सभई हिन में ॻाल्हियूं मची वञनि थियूं। इन मामले में सभु ॻाल्हियूं अचनि थियूं, धोखो, ख़यानत, ठगी, सभु हिन में ॻाल्हियूं अचनि थियूं। त हिन खां बंदो पंहिंजे पाण खे बचाए। नंबर 4 आहे शराब पीअण वारो। शराब पीअण वारो, शराब एॾो वॾो ख़राब आहे। मौला अली साईं फरमायो शराब जंहिं दरिया में शराब किरे, शराब जो को पाणी पवे, ढुक अचे, पोइ उहा जॻह सुके, पोइ उन जॻह ते मीनार ठहे, पोइ उते मीनार ते चढ़ी ऐं बांग ॾियणु पसंदि न करियां। अने केॾो वॾो मसइलो आहे। या ज़मीन सुकी वई, ज़मीन सुकी वई, पाक थी वई त निमाज़ पढ़णु जाइज़ आहे। पर हिकिड़ी गैरत जो मसइलो आहे, एॾो हराम आहे शराब जो मौला अली साईं छा फरमायो त यानी बांग ॾियणु उते ज़मीन ते न, उन जॻह ते मीनार ठहे। अॻे दौर में मीनार ठहंदा, अॼुकल्ह त पाण आम लाउड अची विया, जेको उचल लाउड बि के मथे हणनि था की ईअं रखी चिट जे पाण रखूं था। पर मीनार ते मथे बांग ॾियण मौला अली तयारु कोन्हे। अॼुकल्ह मौला अली नालो यादि हर वक़्तु ज़बान ते रखण वारा कई बदनसीब नाले जा मुस्लमान माज़अल्लाह इन बीमारी में मुबतला आहिनि। अल्लाह न करे आ बीमारी असां में हुजे त हिन मां पाण हमेशह दूर करे छॾियूं। नंबर 5 चुगली हणण वारो। चुगली हणण वारो बि शैतान जो भाव। नंबर 6 ज़ानी। नंबर 6 ज़ानी, ज़िना एॾो वॾो ख़राब अमल आहे, एॾो वॾो ख़राब अमल आहे जो ज़िना वारो जेॾी महिल क़यामत वारी ज़ानी ईंदा त मर्द हूंदो, मर्द खे पेशानी ते औरत वारी शर्मगाह थियल हूंदी, उन मां जेका गंदगी आहे मनी आहे टिनंदी रहंदी ऐं मर्द पीअंदो रहंदो। अगरि औरत ज़ानी आहे उनखे मर्द जो जेको शहवत वारी शइ आहे मर्दानगी वारी उहा हिते लॻल निराह ते उन मां उहा मनी टिनंदी पई ऐं उहा औरत पी रही हूंदी। केॾो न वॾो मसइलो आहे। अल्लाह अज़्ज़ व जल हर मुस्लमान खे इन बुराईअ खां बि बचाए। इहा आहे ख़ासि ज़िना, पर इहो न आहे ज़िना हर उज़ियो ई धार। असां में कहिड़ो रवा, असां में दिमाग़ में ॻाल्हि वेठल आहे कहिड़ी, असां बाबा हम बिसरी करियूं या माज़ल मुलाक़ात करियूं, ख़ासि मुलाक़ात करियूं, उहा ज़िना न। ज़बानी ज़िना अलॻि आहे, कननि जी ज़िना अलॻि आहे, नज़री ज़िना अलॻि आहे, हथनि जी ज़िना अलॻि आहे, आख़िर में शहवत वारी ज़िना जेका अथव अलॻि आहे। सभिनी ज़िनाऊं सभई बराबरि, हूअ आहे अलॻि। हथनि जी ज़िना अलॻि आहे, उहा छा आहे ग़लति मामले खे पकड़णु। ज़बानी ज़िना आहे ग़लति लफ़्ज़ ज़बान मां कढणु। नज़री ज़िना आहे जंहिंसां निकाह जाइज़ आहे, जुमिलो यादि रखिजो, जंहिंसां निकाह जाइज़ आहे उनखे शहवत सां ॾिसणु या ज़िना आहे। जंहिंसां निकाह जाइज़ आहे उहो हर बंदे पाण ॿार कोन आहियूं, पाण वॾा आहियूं, ॿारनि खे बि ज़हन आहे त जंहिंसां निकाह जाइज़ आहे उहो कंहिंसां निकाह जाइज़ आहे पाण सभिनी खे ख़बर आहे। इन में पुफाट अची वई, मासात आहे, मारोट आहे, इन खां अलावा जिन सां पाण सभिनी खे ख़बर आहे जंहिंसां निकाह जाइज़ आहे उनखां परदो आहे। जंहिंसां निकाह जाइज़ आहे उनखे हथ ॾियणु नाजाइज़ आहे। जंहिंसां निकाह नाजाइज़ आहे उनखे हथ ॾियणु जाइज़ आहे। सवलो जुमिलो हमेशह पाण रखूं। आम माण्हू पुछंदा हुआ कंहिंखे निकाह ॾियूं, कंहिंखे हथ ॾियूं, कंहिंखे हथ न ॾियूं। सवलो जुमिलो जंहिंसां निकाह नाजाइज़ आहे उनखे हथ ॾियणु जाइज़ आहे, जंहिंसां निकाह जाइज़ आहे उनखे हथ ॾियणु नाजाइज़ आहे। नंबर 7 यतीमनि जो माल खाइण वारो। यतीमनि जो माल खाइण वारो। अॼुकल्ह इहा बीमारी बि घणी थींदी थी वञे। कंहिं घर में को थोरो इज़त वारो आहे, के अॼुकल्ह जीअं
राशन विराजे पियो कंहिं मथां कंहिंखे यारी दोस्ती आहे यार हाणे ॻोठ मां 10-15 जा ग़रीब जा नाला ॾे ठीकु आहे नाला ॾिनई वठी आयो अलाह कोन ख़ैर मुंहिंजे घर में जॻह जाम आहे त या बि मिसकिन जो माल खाइण में शुमार आहे अलाह ताला तव्हां असांखे हर मुस्लमान खे इन गुनाह खां बि बचाए। नंबर 8 निमाज़ में सुस्ती करण वारो शैतान जो भाव आहे। छा में निमाज़ में सुस्ती करण वारो शैतान जो भाव आहे। हाणे इहा ॻाल्हि पाण ॿुधी अगरि पाण गौर न कयो त पाण खे सम्झ में कोन ईंदो जेको सुस्ती थो करे पढ़े बि 5 वक़्त थो जमात निकिरी पोइ थो पढ़े कॾहिं कदा करे पढ़े थो अॻिते पोइ करे पढ़े थो उहो शैतान जो भाउ जेको पढ़े ई कोन उन ग़रीब छा थींदो जेको पढ़े बि थो 5 वक़्त पढ़े बि थो अॻिते पोइ थी विया जमातूं निकिरी वई भला हिकिड़ो ॾींहुं निकिरी वियो 2 ॾींहं निकिरी विया वरी पढ़े पियो वरी 2 ॾींहं निकिरी वियो वरी पढ़ी पियो पढ़े पियो पर जेको पढ़े ई कोन हुनजे लाइ छा हुकुम आहे अलाह तो बहितर ॼाण हुनजे लाइ हुकुम वॾा आहिनि। अगरि माण्हू वही अॻियां बयानु करे त हर को ॻाल्हि जेको वीचारो जेको निमाज़ नथो पढ़े अॼुकल्ह सभई हक़ीक़त आम इंसान हक़ीक़त अॻियां आहे जुमो करे मिलंदो आहे ॾिस मुला निमाज़ पढ़े तकबर मची आहे असीं निमाज़ पढ़ूं कोन असांखे था घटि में ॻाल्हायूं त मां ॻाल्हायूं जेके निमाज़ कोन था पढ़नि हेड़ा तेड़ा न मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम वारो सोने अचा मदीने वारे साईं फरमायो हिते नबी पाक न कोन कई शैतान चयो जेको निमाज़ में सुस्ती थो करे से मुंहिंजो भाउ आहे नबी पाक अगरि ग़लति हुजे हा त नबी पाक चए न न न इहा ॻाल्हि तो ग़लति कई आहे उहे मुस्लमान आहिनि निमाज़ नथा पढ़नि ख़ैर आहे न मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम वारो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ओके कई आहे। अॻिते आहे नंबर 9 ज़कात खां रोकण वारो शैतान जो भाउ जेको ज़कात ई नथो ॾे जेको ज़कात खां रोके थो उहो शैतान जो भाउ जेको ज़कात ॾे ई कोन अलाह पंहिंजे हाल ते रहम करम फरमाए। नंबर 9 आहे त वॾियूं उम्मीदूं रखण वारो वॾियूं डिघियूं उम्मीदूं रखण वारो अॼु पाण गौर करियूं इहो मसइलो बि पाण में आम आहे इहो हले पियो यार हीअं कंदुसि पोइ पंहिंजे पाण खे संभालींसि यार हज ते त न वञा हज ते लाज़मी वञणु घुरिजे उमिरि ते त न वञा पर नियाणी खे उथारियां धीउ जी शादी करणी आहे हीअं करिणो आहे न मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम वारो ज़िंदगीअ ते को बि भरोसो न आहे। निमाज़ लाइ खणी चओ था निमाज़ ते अचो अदा निमाज़ पढ़ बसि साईं इंशाअल्लाह मुंहिंजो वाइदो आहे जुमे निमाज़ खां निमाज़ शुरू कंदुसि छा जुमे निमाज़ ताईं बंदो जीअरो हूंदो जुमे निमाज़ ताईं पाण खे पका ऐं जुमे निमाज़ ताईं जीअरो हूंदुसि न त करबला खां पोइ तक़रीबन 40 साल खनि खां पोइ जो उमर बिन अब्दुल अज़ीज़ आयो बादशाह थियो उमर बिन अब्दुल अज़ीज़ नालो यादि रखिजो अॻियो नबी पाक करबला खां पहिरियों नबी पाक जो 2 नंबर यार हज़रत उमर आहे ऐं उहो ख़ताब जो पुटु आहे ऐं करबला खां कम बि 40 साल खां पोइ उमर बिन अब्दुल अज़ीज़ आयो हुयो उहो बि बादशाह हो ऐं अहिड़ी हुकूमत हलाए ॾेखारियईं अहिड़ी प्यार सां हुकूमत हलायईं जो को बि ग़रीब न रहियो जेके मालदार हुया बिल फर्ज़ 10,000 खणी आया कंहिं दर ते ग़रीब दर ते अदा ज़कात 5 लाख खणी आयो आहियां पोइ छा अदरा जवाब ॾिनो अदा आउं कोन थो वठां वञी ॿिए खे ॾे छा ला ऐं ज़कात लाइक़ु कोन आहियां यानी उन अॼुकल्ह असां इंसान ठाहियूं मुंहिंजे घर में लख रखियो हूंदो पर को सिरकी आया 10,000 जीअं धीउ बुरा थिना ॿिया बि खणी अची आहे असांजी कंडीशन इहा आहे त ॿिया बि खणी अची आहे हीअ थोरा आहिनि असांजी कंडीशन इहा आहे पर अॻियां सचा मुस्लमान आहे त ज़कात आई अदा न ॿिए कंहिंखे ॾे ऐं अहिड़ी उन हुकूमत हलाई हालांकि उनजा जेके जज हुया सभई मुफ़्ती जेके सूबेदार हुया सभई आलिम सगोरा जेके खज़ानची हुया सभई आलिम सगोरा जेके वज़ीर हुया सभई आलिम सगोरा अॼुकल्ह जेको बादशाह हूंदो तक़रीबन सभु हरामी ॻोल्हे अॻियां रखंदा असांखे न चवनि मौलवी हूंदा गिचे में वठंदा मौलवी हूंदा वज़ीर हूंदा जज हूंदा गिचे में वठंदा अहिड़ा हुजनि जेके कुझु न थोरो वात पटीन थोरो वात पटीन हिकिड़ी दस्ती वात विझंदा
पोइ वज़ीर वात बंदि हूंदो, हाकिम पंहिंजी जॻह ते बीठो रहंदो। अॼुकल्ह इहा कंडीशन हले पई। इन अॻियां बादशाह हूंदा हुया, अहिड़ा वज़ीर ॻोल्हे बीहारींदा असांखे संभालिनि अगरि आउं ग़लति करी। जीअं हज़रत उमर फरमायो कि बयानु कयो, नबी पाक सहुरो यार बो हज़रत उमर साईं लेकिन हीअं तक़रीर कंदे हज़रत उमर साईं फरमायो तव्हां में केरु आहे, अगरि आउं ग़लति करियां, सुन्नत जे ख़िलाफ़ को कमु करियां, केरु आहे जो मूंखे संभाले। हिकिड़ो मुस्लमान मुजाहिद असादी सां गॾु उथी बीठो, तलवार कढी करे बीठो, साईं ये तलवार आहे, अगरि तो ज़रो ईअं ॿिया कयो न तलवार सां तोखे संभालींदी। त हज़रत उमर ने नाराज़ कोन थियो, यकदमि शुक्र कई, या अल्लाह तुंहिंजा लखे असांजो मुंहिंजे हिन ग्रुप में मुंहिंजे हिन जमात में तो अहिड़ा रखिया आहिनि जेके मूंखे संभालींदा। हिन अॻियां छा गैरत हुई ऐं हे दर्द हुया। अॼुकल्ह हे दर्द असां मुस्लमाननि मां असांजे वॾनि बादशाह मां निकिरी विया आहिनि। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ ताक़त हुई, वॾो वली हुयो। उन जे बारे में ईंदो आहे, हिकिड़े ईद वारो ॾियारो आयो, ईद जीअं अचे पई, ईद जीअं वेझी आई, हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे बारगाह में न्याणी ने अर्ज़ु कयो, बाबा कपिड़ा वठी ॾे। ईद में चए बाबा कपिड़ा वठी ॾे। बादशाह पाण को सोचियो यार, बादशाह अहिड़ी ग़रीबी थी नथो सघे, पर अॻियां अहिड़ा हुया। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे बारगाह में दुआ अर्ज़ु कयो वियो, न्याणी ने ज़ोर कयो, बाबा कपिड़ा कपिड़ा। त बाबा अमा कपिड़ा धोई पायो, धोई कपिड़ा पाए छॾियो, गुज़री बि ईद गुज़री वेंदी। त मुंहिंजा मिठा प्यारा इस्लाम ॿार न्याणी ज़ोर कयो, बाबा उन पाए हुन वरितो आहे, पाड़े वारी वॻो वरितो आहे, हुन वॻो वरितो आहे, असांखे पियो वठी ॾे। नेठ खां रोए ॾिनऊं, पीउ आहे। बिलाखर उहो वियो खज़ांची वटि जेको पघार ॾींदो हुयो। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ बि पघार वठंदो हुयो, केतिरो जेतिरो खाई सघंदा। वियो खज़ांची वटि, साईं फरां या खज़ांची मूंखे हिकिड़ो एडवांस मूंखे पघार ॾे, यानी अॻे महीने पघार मूंखे अॻवाट ॾे, ऐं जेको त पंहिंजे बचनि जा कपिड़ा तयारु करायां। अॻियां मुफ़्ती साहिबु हुयो, खज़ांची अल्लाह जो वली हुयो। उन छा चयो, साईं आउं हाज़िर हुयो, पर तव्हां थोरो पंहिंजी तरफ़ां ज़मानत ॾियो त साईं सुभाणे तव्हां जीअरा हूंदव, या तव्हां इन 3 तारीख़ ताईं, पहिरीं ताईं या 10 तारीख़ ताईं तव्हां जीअरा हूंदव। त अल्लाह जे वली फरमायो, उमर बिन अब्दुल अज़ीज़ साईं इन बारे में नथो चई सघां, ऐं नथो गारंटी ॾेई सघां त आया उहे 20 ॾींहं अॻु महीनो जीअरो हूंदुसि। त मुफ़्ती साहिबु चयो, साईं जीअं वधीक जीअं तव्हां चओ। खज़ांची चयो, साईं जीअं तव्हां चओ। बहरहाल अल्लाह जे वली उमर बिन अब्दुल अज़ीज़ पघार कोन वरितो, घर आयो, न्याणियुनि खे हीरे बहाने सां राज़ी करे इन्हनि कपड़नि में ईद गुज़ारियऊं। इहा हुई तक़वा, इहो ई साॻियो उमर बिन अब्दुल अज़ीज़ हुयो जे बैतुल माल में सूफ़नि जूं खोखाया, सूफ़नि जा खोखाया। उन पुट उन में सूप खणी ऐं जीअं चक लॻायो त बाबे ॾिसी वरितो, बादशाह हो, ॾिसी वरितो, डोड़ी पंहिंजे पुट खां सूप वठी रखियईं ऐं पंहिंजे बचे खे चमाट वाए कढाई। बादशाह जे पुट खे पंहिंजे पीउ ई माना बादशाह चमाट लॻाई। पुटु आयो, रोई घर आयो, मां पुछियो ॾे ख़बर, बसि मां हीअं बाबा जेको मूं सूप जूं पेतियूं आयूं, हिकिड़ो सूप खणी मूं खाधो थिए, जीअं मूं चक लॻायो, बाबे मूंखां फुरे रखियो, चमाट में लॻाई। ॿाहिरि बाबो घर आयो, मां पुछियो, तूं मां चयो कुझु तूं रहम करियां को हितेसि न? त साईं फरमायो, न उहो ग़रीबनि जो हक़ु हो, मिसकिन जो हक़ु हो, बैतुल माल जो हक़ु हुयो, उन पंहिंजो हक़ु न हुयो, पंहिंजे लाइ हराम हुयो। उन खां पोइ मां तरकीब ठाही, कहिड़ी? पघार हुयो 1000 रुपया पंहिंजे हिसाब सां। अॻे त ज़ारिया सिका हूंदा, रुपया हूंदा, पर पाण था चऊं कि मूंसां 1000 रुपया हो न, उन मां हुन 5 रुपया रखणु शुरू कया। या ॾियारी 10 रुपया हुई मिसाल, त 8 आना रखंदी वञे, महीनो 2 महीना पूरा थिया त पंहिंजे मुड़ुस खे चयईं, हीअ साईं जेको 2 रुपया आहिनि, 100 रुपया या 200 रुपया जेको न, तव्हां फलाणी शइ वठी अचो, फलाणी शइ वठी अचो। यानी हाणे पघार हुयो 1000 रुपया को मिसाल, त हुनजो कमु 9 सै मां थी वियो, 100 रुपया बची वियो।
हाँ तो साॻियो सुबुह जेको खज़ान थी वटि वियो साईं घरवारी छा चयो ही 100 रुपया वठो या 1000 रुपया थियो या 500 थिया जेको 100 रुपया खणी तव्हां शइ वठी अचो शइ त वठी आयो घरवारी खे थो चए भला ॾे ख़बर ऐं जेको पंहिंजी डेली ॾियारी तरकीब हले पई ही तो पैसा कीअं करे गॾु कया हुन चयो घरवारीअ जेको न मूं थोरो थोरो कंदे कंदे पंहिंजो कमु हली वियो ठीकु आहे वियो वरी खज़ानची वटि मुफ़्ती साहब हुयो आलिम सगरो हुयो जेको चई साईं मुंहिंजो पघार 1000 रुपया आहे 100 रुपया कट मुंहिंजो 900 रुपया पघार कर भॻवान 900 रुपया छाला तव्हांजो त पघार वधाइणु घुरिजे 100 रुपया घटि छो साईं फरमाया त असांजो कमु नाए से हली वियो ही 100 रुपया असां लाइ वधीक आहे 100 रुपया असां लाइ वधीक आहे हे न अहिड़ियूं तकवाऊं परहेज़गारियूं हुयूं त उन औलाद बि औलाद थिया ऐं उन्हनि औलादनि दुनिया खे चमकाए ॾेखारियो अल्लाह ताला जे बार खां दुआ आहे जेको पाण ॿुधो अल्लाह पाण खे बि हिन ते अमल कई तौफ़ीक़ अता फ़रमाए सल्लल्लाहु अलैहि हबीब सल्लल्लाहु अलैहि